अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन आऊं आज मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवांखे भलीकार कयां थो। सामीन हैदराबाद में वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन पारां शागिर्द यूनियन जी बहाली लाइ सिंध मेराण ऐं लम्स यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां जाम शोरो खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शामिल शागिर्दनि पारां शागिर्द यूनियन जी बहाली लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान उमर रियाज़, सरमद सियाल, मसरूर शाह, अमर फयाज़ ऐं मुदसिर सियाल चयो त आमिर ज़िया जे दौर खां शागिर्द यूनियन ते पाबंदियूं लागू थियल आहे ऐं शागिर्दनि पारां मुसलसल जदोजहद करण बावजूद माज़ी तोड़े मौजूदा दौर जी जमहूरी हुकूमत हुजण जे दावेदार हुक्मराननि ज़िया जे कारे दौर खां लॻायल शागिर्द यूनियन ते पाबंदी ख़त्म करे न सघिया आहिनि, जंहिं सबबि यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ माफ़िया आहिनि पंहिंजो राज क़ाइमु करे वरितो आहे। हम शागिर्दों के बहुत खुशगुजार हैं जो हम यहाँ जाम शोरों से यहाँ तक पैदल मार्च करके आए हैं अपने हकूक के लिए, और इंशाल्लाह हम अपनी इसी जद्दोजहद को आगे भी जारी रखेंगे जब तक हमारे मुतालबात पूरे नहीं किए जाते, जब तक हमें अपने हक नहीं दिए जाते। हम अभी इस रैली के काम के आखिरी मराइल की तरफ जाते हैं, तकरीर की तरफ। वतन को कुछ नहीं खतरा, वतन को कुछ नहीं खतरा इन तालबों से, निजाम ज़र है खतरे में, हकीकत में जो रहसन है वही रहबर है खतरे में, वही रहबर है खतरे में। मैं अभी वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन के चेयरमैन सरमद सियाल को गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए और आके इन स्टूडेंट से मुखातिब हो। कामिर सरमद सियाल, तू चओ मां लुछां, तू चओ मां पुछां, पर तोखा हिकिड़ी ॻाल्हि पुछां। तू चओ मां लुछां, तू चओ मां पुछां, पर तोखा हिकिड़ी ॻाल्हि पुछां। तू के ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। आऊं वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी सदर जी हैसियत हुजण जे नाते हिते तमाम कई आयल तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं तंज़ीमनि सिंध यूनाइटेड यूथ फ्रंट, जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन आरएसआर ग्रुप, जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन बशीर खान ग्रुप ऐं सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन शहीद बेनज़ीर, उनखां अलावा सिंध स्टूडेंट काउंसिल ऐं सिंध शागिर्द सभा जे सभिनी तमाम साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं उन्हनि खां अलावा सिंध यूनिवर्सिटी, मेरान यूनिवर्सिटी, लम्स यूनिवर्सिटी, उनखां अलावा चंडोजाम यूनिवर्सिटी ऐं बेनज़ीर यूनिवर्सिटी कराची जे शागिर्दनि जो बि मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जेके असांजे अॼोके हिन पैदल मार्च में शरीक थिया। अॼोको असांजो हे जेको मार्च सिंध यूनिवर्सिटी खां शुरू थियो, जेको पुरअमन तरीक़े सां अची करे ऐं प्रेस क्लब हैदराबाद ताईं पहुतो। अॼु असां तमाम शागिर्द उन्हनि माण्हुनि जी यादि उहा मिसाल आहियूं जेके चवंदा हुया शागिर्द हिकु दहशतगर्द हूंदा आहिनि। जेकॾहिं शागिर्द आदत इदारनि जे अंदरि थींदी, असला कल्चर, मंशियात कल्चर या ॿिया जेके बि अहिड़ा ख़ुदा अमल आहिनि इदारनि जे अंदरि थींदा ऐं उन्हनि जो जेको बि कारोबार थींदो आहे उहो तमामु उन्हनि शागिर्द जे अंदरि मथां ई मञींदा आहिनि। पर अॼु जेको सिंध यूनिवर्सिटी खां वठी हैदराबाद प्रेस क्लब ताईं पुरअमन तरीक़े सां जेको असां तमामु साथियुनि डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो आहे, मां उहा तमामु साथियुनि जो शुक्रगुज़ार बि आहियां जेके जिन्हनि तमामु असांजो साथ ॾिनो। कमेंट आर्टिस्ट जो कॉल आहे त जॾहिं बि तूफ़ान लॻंदो आहे त सभ खां पहिरियां जेको तेरुक में ईंदा आहिनि उहे कंहिं वण जा पन ई हूंदा आहिनि जेके तेरुक में अची वेंदा आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां समाज जे अंदरि जॾहिं बि को ज़ुल्म थींदो आहे त उन ते जेको पहिरियां तेरुक में ईंदा आहिनि उहे शागिर्द ई हूंदा आहिनि। अॼु दौर में असां गुज़रूं था पिया, उनमें पूरे मुल्क जे अंदरि आलमी दुनिया लेवल ते जेको मुआशे जो बहरान आहे हद खां वधीक आहे, जंहिंजो असांजो असांखे असर आहे उहो असांजे इदारनि जे अंदरि बि मिले थो। असांजे इदारनि जे अंदरि फीसनि में वाधारो थियणु, शागिर्दनि खे हिरासा करणु, उनखे अलावा ट्रांसपोर्ट जो जेको नाकारो जेको सिक्योरिटी जे नाले ते असांखां फीसियूं वरितियूं वेंदियूं आहिनि, पर उनजे बावजूद बि असांखे उहे जेके सहूलियतूं आहिनि न ॾिनियूं वेंदियूं। अॼु सिंध यूनिवर्सिटी जेका जनरल यूनिवर्सिटी आहे उनजी बि जेको फीसिस में एतिरो त वाधारो कयो आहे जो जेको ग़रीब जो ॿार आहे उहो हिते तालीम बि नथो ॾियारे सघे।
जेकॾहिं हिकु ग़रीब जो ॿार इंटीरियर पास करे यूनिवर्सिटी में पहुची बि वञे थो उन खां बाद में बि मेरिट जी पंहिंजी सीट जेका छॾे करे हुजे वापसि घर थो वञणो पए छाजे करे जो असांजे इदारे में जेको हासिल आहिनि उहे न हुजण जे बराबरि आहिनि जिते 35 खां 40,000 शागिर्द आहिनि जिते 20 खां 25,000 शागिर्दनि खे हासिल जी नीड हुजे उन जॻह ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3,000 शागिर्दनि जी अंदरि सहूलियत मौजूदु हुजे उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा इदारा हमेशह पोइते में ईंदा आहे पूरे तबिके जो जेको ॿार आहे हमेशह इदारनि खां परे रहंदो अहिड़े तरीक़े सां उहो जेका तालीम आहे उहा न पियारे सघे थो जेके बि असांजे तालीमी इदारनि जे अंदरि हिन वक़्तु मसइला उभरनि था पिया उहो शागिर्द हुननि न हुजण जे करे आहे शागिर्द हुननि जो हिकिड़ो शानदार मादी रहियो आहे 84 खां पहिरियां जंहिंमें मंझंदि जो दौर हुजे या बंगाल जो विरहाङो हुजे 68 69 जे दौर में जेके हद खां वधीक इनकलाबी तहरीकूं पूरी यूरोप में हुजियूं उन जो कारण बि शागिर्द ई हुया 1984 में जॾहिं ब्याज वांगुरु जो दौर हुयो त उन ॾिठो त हिकु जेके शागिर्द आहिनि इदारनि जे अंदरि पंहिंजे मसइलनि जॾहिं उनजा पूरा पिया कनि पंहिंजनि मसइलनि खे छॾे करे उहे वरी समाज जे अंदरि बि पंहिंजो रोल अदा पिया कनि ऐं शागिर्द जेके मुकमल तौर ते मज़ाहिमती तौर ते आॾो अचनि पिया जेको सरमाएदार तबिके ऐं जागीरदार तबिके जे लाइ नाक़ाबिल बर्दाश्त हुया शागिर्द हूंदा आहिनि जेके समाज में अची करे इदारे जी बहितर नमूने सां जोड़ कंदा आहिनि पर उहे शागिर्द उहे ई हूंदा आहिनि जेके शागिर्द हुननि जे अंदरि ई पढ़ी करे निकिरंदा आहिनि हिन वक़्तु शागिर्द हुननि जे न हुजण जे करे असांजो जेको तालीमी निसाब आहे उन सिर्फ़ु इन हद ताईं महदूद आहे जो असां पढ़ियल लिखियल सिर्फ़ु मशीनी दिबा कंप्यूटर ई पैदा करे सघंदा आहियूं जेके इदारे खां ॿाहिरि निकिरी करे सिर्फ़ु सिर्फ़ु पंहिंजे घरू ज़िंदगी ते महदूद थी वेंदा आहिनि छा सिर्फ़ु असां हिकिड़े फर्द खे अहिड़ी तालीम ॾेई करे ऐं समाज जी तब्दीली आणे था सघूं छो जेको इदारनि जो निसाब में पढ़ी करे ॿार अचनि था सिर्फ़ु पंहिंजी घरू ज़िंदगी ते महदूद था थी वञनि इदारनि जे अंदरि हिन वक़्तु जेको रुझान आहे हद खां वधीक जेको असांजे नियाणियुनि खे हिरासत कयो थो पियो वञे इंतिज़ाम जे तरफ़ां जेके असांजूं नियाणियूं कॾहिं बि आवाज़ बि न आहिनि उथारे सघंदियूं छो जो हुननि खे ख़बर आहे जेकॾहिं असां आवाज़ उथारींदियूं थी त असांजो समाज बि अहिड़ो आहे जेको हमेशह असांखे इहो ई करार ॾींदो असांजी ॻाल्हि खे तस्लीम करण जे लाइ तयार ई कोन्हे को उहे शागिर्द जेके शागिर्द हुननि जी मौजूदगी में मौजूदु हुया उहे हाणे पंहिंजी भेण जी परगो लहण लाइ मौजूदु कोन्हनि छो त हुननि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म कोन्हे को जिते गॾिजी करे उहे मज़ाहिमत अख़्तियार करे सघनि ऐं पंहिंजे मज़ाहिमत सां पंहिंजा जेके बुनियादी हक़ आहिनि उहे वठी सघनि हिन वक़्तु असांजी जेका ॿी एजेंडा हुई मुफ़्त तालीम जे हवाले सां असां चाहियूं था पाकिस्तान जा जेतिरा बि प्राइवेट इदारा आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते बंदि करे उन्हनि खे क़ौमी तहवील में वरितो वञे उन्हनि खे नेशनलाइज़ कयो वञे त जीअं ग़रीबनि जा ॿार बि पढ़ी सघनि हिते असां वटि तालीम खे हमेशह जिस्त जे तौर ते पेश कयो वेंदो आहे जेतिरा तव्हां पैसा वधीक भरींदो ओतिरी तव्हांखे बहितर तालीम मिलंदी छा पोइ ताईं किसान जे ॿार जो को हक़ कोन्हे को अची करे बहितर तालीम हासिल करे ऐं बहितर पंहिंजो किरदार समाज जे अंदरि सफ़ा करे सघे असां चऊं था शागिर्द हुननि जे जंहिं ते 1984 में पाबंदी लागू कई वई जेका बाद में जमहूरी हुकूमत बि आयूं उन्हनि हर हिकु पहलू ते नज़र विधी पर जॾहिं बि शागिर्द हुननि जी ॻाल्हि आई उन्हनि हमेशह हिनखे नज़रअंदाज़ कयो हिन वक़्तु असांजी घरू ज़िंदगी हुजे कॉलेज हुजनि प्रोफेसर हुजनि इवन समाज जे अंदरि जेके बि फर्द मौजूदु आहिनि हमेशह शागिर्दनि खे चवंदा आहिनि शागिर्द सियासत खां तव्हां परे रहो छा हिकिड़ो डॉक्टर कंहिंखे चवंदो त तूं डॉक्टर न थी हिकिड़ो सियासतदान ॿिए कंहिंखे कीअं थो चवे त तव्हां शागिर्द आहियो तव्हांजो सियासत करण जो को हक़ ई कोन्हे को छो त हुनखे ख़बर आहे जॾहिं शौरी याफ़्ता शागिर्द निकिरी करे हितां ॿार इदारनि में ईंदा त उहे बहितर इदारनि जी जोड़ करे सघंदा ऐं हिन जो जेको इहो धंधो हले थो पियो जमहूरी हुकूमत जे नाले ते इहो मुकमल तौर ते बंदि थी वेंदो असां चाहियूं था शागिर्द हुननि जी बहाली कई वञे ऐं उन्हनि जूं इलेक्शन करायूं वञनि यूनियन जेका हिकु नुमाइंदा जमायत हूंदी आहे असांजे इदारनि जे अंदरि जंहिंजो असांजा शागिर्द इलेक्शन कटे करे मुख़्तलिफ़ पंहिंजे पैनल सां मुख़्तलिफ़ तनज़ीमूं पंहिंजा पैनल सिलेक्ट कंदियूं आहिनि जेके उन खां बाद में अची करे इलेक्शन में बीहंदियूं आहिनि उन में बि उहा तनज़ीम अॻियां ईंदी आहे जंहिंजी कारकर्दगी इदारे जे अंदरि बहितर हूंदी आहे उनखे सिलेक्ट करे जॾहिं तव्हां इदारे में आणींदो सिंडिकेट में वेंदो उहो तव्हांजी ऐं असांजा जेके गॾियल असांजा बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जे लाइ ॻाल्हाए सघंदा वधंदो फेडरेशन ऐं प्रोग्रेसिव यूथ अलायंस जे हिन प्लेटफॉर्म सां
ऐं इहो मुतालबो थो कयां त बज़ाहिमती तौर ते इहो मुतालबो था कयूं त जेका शागिर्दनि ते पाबंदी आहे उनखे हटायो वञे ऐं शागिर्दनि जो इलेक्शन करायो वञनि। उनखे अलावा मुफ़्त तालीम पूरे मुल्की सतह ते मुफ़्त तालीम कई वञे त जीअं ग़रीबनि जा ॿार बि इदारनि में पढ़ी सघनि। जेको प्राइवेट सेक्शन्स आहिनि इन जो मुकमल तौर ते ख़ात्मो थो वञे। अॼु जेका जदोजहद जामशोरो यूनिवर्सिटी खां वठी करे पैदल मार्च हैदराबाद प्रेस क्लब ताईं पहुतो आहे। अॼु असां प्रेस क्लब हैदराबाद ताईं पहुता आहियूं, पर सुभाणे असां पूरे पाकिस्तान जे अंदरि हर हिकु तालीमी इदारे में जुड़त पैदा करे पूरे पाकिस्तान मां हिकु सगारी ऐं मज़ाहिमती तौर ते हिकु तहरीक उभारींदासीं जेका शागिर्द जी नुमाइंदा तहरीक हूंदी ऐं अॻिते हली करे पंहिंजो मज़ाहिम जे तौर ते जेके असांजा बुनियादी हक़ आहिनि उहे हासिल कंदी। ऐं हिकु दफ़ो ॿीहर जेतिरा बि असांजा साथी हिते शरीक थिया आहिनि उन जो शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि हिन मार्च में अची करे कामयाबी लाल सलाम। ये थे हमारे वतन गौ स्टूडेंट फेडरेशन के चेयरमैन सरमन सयाल। बहुत बर्बाद है लेकिन सदाए इनकलाब आई है। बहुत बर्बाद है लेकिन सदाए इनकलाब आई है। वहीं से वो फुकार उठेगा जो ज़ेरे जहां होगा। हम स्टूडेंट्स को जो यूनिवर्सिटीज में हरासा किया जाता है और हमारी बहनों और भाइयों को उसी के लिए हम निकले हैं कि हमें ये जो हरासा किया जाता है उस जुल्म को बर्दाश्त ना करने के लिए ये आज की हमारी पहली इनकलाब की आवाज है जो हम सिंध यूनिवर्सिटी से हैदराबाद प्रेस क्लब तक पहुंचे हैं। मैं अभी गुजारिश करूंगा सिंध स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन के कामरेड आकिब अली नकवी को वो स्टेज पर आए। आकिब अली नकवी। दीप जिसका सिर्फ मेलाद ही में जले, दीप जिसका सिर्फ मेलाद ही में जले, चंद लोगों की खुशियों को लेकर चले। दीप जिसका सिर्फ मेलाद ही में चले, चंद लोगों की खुशियों को लेकर चले। वो जो साए में हर मसलहत के पले, ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता। कामरे साथियों जसलो जेके जाम छोड़ो था जो है सिंध यूनिवर्सिटी का हैदराबाद प्रेस क्लब ताणी ही मार्च पैदल मार्च करे आया। यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन जी यूनिवर्सिटी जे तरफा ऐं शागिर्द यूनियन जी बहाली जो मुतालबो कयां थो ऐं उन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदो हलां त असांजे यूनिवर्सिटीज़ में जेको शागिर्दनि सां ज़ुल्म कयो पियो वञे हींअर वेझण में असां पंहिंजी यूनिवर्सिटी में शागिर्द यूनियन जी बहाली ऐं शागिर्दनि जे मसइलनि ते एहतिजाज कयो। तंहिंखां पोइ असां ते कमेटियूं ॿिहारी वयूं ऐं असांखे इहा धमकी ॾिनी वई त जेकॾहिं तव्हां वरी ॿीहर एहतिजाज कंदा तव्हांखे सप्ली तव्हांखे कंबे कयो वेंदो। इवन जेके शागिर्द आहियूं पंहिंजे हासिल जे मसइलनि लाइ असां सां गॾु उन एहतिजाज में शामिल हुयूं। उन्हनि खे अंदरूनी तौर ते इरां सां कयो वियो त जीअं उहे पंहिंजे मसइलनि खे लिकाए छॾनि ऐं उन्हनि शागिर्द सां ज़ुल्म इहो आहे जो ॿ ॾींहं हू पाणी हुननि वटि कोन्हे, ॿ ॾींहं हुननि वटि लाइट कोन्हे, जनरेटर सिस्टम न आहे ऐं वॾी ॻाल्हि त केॾी सारी जनरल यूनिवर्सिटी डिवीज़न नवाब शाह जी हींअर ऐलान करे थी त 2020 जी बैच लाइ असां वटि का बि हासिल न आहे। छो जेकर इहे 2000 शागिर्द इन यूनिवर्सिटी में पास थी करे ईंदा त उन्हनि खे रहण लाइ हासिल छो न ॾिनी वेंदी। इहो सिर्फ़ु इन जे करे ई आहे जो हिन वक़्तु मुल्क में मुआशी बहिरान लॻो पियो आहे। सिर्फ़ु शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी न, सिंध यूनिवर्सिटी न, कंडोजाम यूनिवर्सिटी न, पर पाकिस्तान जी हर यूनिवर्सिटी सां मुआशी मसइलो आहे। उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई हल आहे त असां शागिर्द सभु उथी करे इनकलाब जो नारो हणूं ऐं इन जदोजहद खे पूरे पाकिस्तान ताईं खणी हलूं। जीअं इहे शागिर्द जेके अॼु फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि, अॼु डिप्रेशन जो शिकार आहिनि, यूनिवर्सिटियुनि में शागिर्द ॿाहिरि नथा निकिरी सघनि, पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाए नथा निकिरी सघनि, उन्हनि जो वाहिद हल शागिर्द यूनियन जी बहाली ऐं इन तबक़ाती तालीमी निज़ाम जो ख़ात्मो ई आहे। जंहिंजे करे
अॼु ही मार्च रखियो वियो ऐं असीं मुतालबो कयूं था त शागिर्दनि जी यूनियन जी बहाली सां गॾोगॾु शागिर्दनि खे यूनिवर्सिटियुनि में उन्हनि खे शागिर्दनि जो जेको राइट आहे उहो उन्हनि जो हक़ आहे, आवाज़ आहे, जेको आवाज़ दॿाइनि था। छो जेकॾहिं असां एडमिन ते वञूं था उहा असांजे फीस इंस्टॉलमेंट जो मसइलो आहे। जेकॾहिं असां वञूं था त कंहिं शागिर्द खे स्कॉलरशिप नथी मिले, हालांकि हुनजो नालो बि आयो आहे, सिर्फ़ु इन जे करे जो हू इहो सम्झनि था त असां जेकॾहिं आवाज़ अॼु उथारियोसीं सुभाणे असां इन नंढनि मसइलनि खां मथे चढ़ी वॾनि मसइलनि ताईं आवाज़ उथारींदासीं। हू असांजी आवाज़ बंदि करणु चाहिनि था पर असां पंहिंजी आवाज़ बंदि करणु न चाहींदासीं। ऐं हींअर शागिर्द यूनियन जी मुतालबो करे ऐं जेका आहे प्रेस क्लब हैदराबाद तां इहो पैगाम ॾियूं था त जेकॾहिं शागिर्द यूनियन जी बहाली न कई वई असां हिन मज़ामत खे सिर्फ़ु हैदराबाद में पूरे पाकिस्तान ऐं इंटरनेशनल यूनिवर्सिटियुनि वारी खणी वेंदासीं। आखिर में ऐं शेर चई पंहिंजा वठंदुसि, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में। कामरेड आकरिब की बड़ी मेहरबानी। मैं अभी गुजारिश करूंगा कामरेड सिंध स्टूडेंट फेडरेशन के कामरेड शाहिद मीरानी को कि वो स्टेज पर आए। कामरेड शाहिद मीरानी। कामरेड शाहिद मीरानी कहीं भी हो स्टेज पर आए। सिंध स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन के मरकजी जनरल सेक्रेटरी अशरफ अबरो को मैं गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। अशरफ अबरो। अन्या रात है निटाखंड जो गुप्तो, अन्या रात है निटाखंड जो गुप्तो, उथो दी थी वियो सुजागन जो गुप्तो, मिले ही न तो कुछ पुराणन जो गुप्तो, वठी रहे वो सब कुछ जवानन जो गुप्तो। सबको पहली मां वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन के दोस्तन जो शुक्रगुजार आहियां जिन असांखे हक़परस्त जदोजहद में दावत ॾिनी ऐं पंहिंजी जदोजहद में शामिल कयो ऐं इन दोस्तन के जस हुजे जो सिंध यूनिवर्सिटी का कहीं करे हैदराबाद प्रेस क्लब ताईं हेॾो वॾो लॉन्ग मार्च करे एतिरनि सारनि दोस्तनि खे गॾु कयो आहे। सब खां पहिरीं जेका ही स्टूडेंट फेडरेशन ते जॾहिं खां पाबंदी लगी आहे तॾहिं खां स्टूडेंट जा मसइला वधंदा पिया वञनि। जॾहिं स्टूडेंट फेडरेशन सिंध यूनिवर्सिटी में या कहिड़ी बि यूनिवर्सिटी में क़ाइमु हुयूं तॾहिं बि को बि अहिड़ो वाक़ियो न ईंदो जीअं हाणे असांजे साम्हूं जेके वाक़िया आया, निमरता जो वाक़ियो आयो, नायला जो वाक़ियो आयो। जेकॾहिं शागिर्द यूनियन बहाल हुजे हा त ज़रूरु उहे नियाणियूं शागिर्द यूनियन जे वटि वञनि, उन्हनि खे पंहिंजा मसइला ॿुधाइनि। इन हू पंहिंजे हिरासत थी करे शहीद न थियनि ऐं इन हिरासत करे मारी न वञनि। असां इन जो मेन सबबु इन करे ॼाणूं त हिते शागिर्द यूनियन बहाल न आहिनि, जंहिंजे करे शागिर्द खे हिरासत करे उन्हनि खे या त मारियो थो वञे या त फांसी ते लटकायो थो वञे। असां वक़्त जे हुक्मराननि खे इहो ॿुधाइणु था चाहियूं त जेकॾहिं शागिर्द यूनियन बहाल न थी त असां अॼु हैदराबाद में निकिता आहियूं, सुभाणे असांजो काफ़िलो सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में नंढनि वॾनि यूनिवर्सिटियुनि ताईं मौजूद रहंदो। उन्हनि दोस्तनि खे गॾु करे हलंदासीं। अॼु असां हैदराबाद में आहियूं, सुभाणे असां असेंबली ताईं असां पुॼी पंहिंजो इहो हक़ वठी रहंदासीं ऐं तव्हांजे गले पाइण खे वठी बीहंदासीं त असांजी शागिर्द यूनियन बहाल कयूं। ॿी सूरत में जेसीं ताईं शागिर्द यूनियन बहाल न कयूं थी असांजी जदोजहद जारी आहे, जारी रहंदी। फिरंगी का जो मैं दरबान होता, फिरंगी का जो मैं दरबान होता तो जीना किस कदर आसान होता। मेरे बच्चे भी अमेरिका में पढ़ते, मैं हर गर्मी में इंग्लिस्तान होता। मेरी इंग्लिश झुका के सर हो जाता सर में तो लीडर भी आलीशान होता। जमीन मेरी हर सूबे में होती, मैं वल्ला सदर पाकिस्तान होता, मैं वल्ला सदर पाकिस्तान होता। ये जो
हमें स्टूडेंट के साथ नाजायजी है। जब हम पाकिस्तान के परचम के साए तले एक है तो फिर हमारी जो तालीम में ये तबकाती निजाम है ये क्यों है? हम इस तबकाती निजाम को नहीं मानते और हमारी ये जदोजहद इस तबकाती तालीम के खिलाफ है। इस तबकाती तालीमी निजाम को खत्म किया जाए। मैं अभी गुजारिश करूंगा सिंध शागिर्द सभा के कामरेड आकाश नुआनी को के स्टेज पे आए। कामरेड आकाश। तुझे मुखा पोए अची तुझे मुखा पोए अची ऐं कंहिंजर खां कारू जर ताईं मुंहिंजा गीत ॿुधी मूंखे यादि करी सिंधड़ी सारी ॻाढ़ो भुॻो थी ईंदी तेसी जेते फुलियो मुंहिंजी राति ॾिसी शाल उहो सम्झी त राति वॾी शइ नाहे सच वॾी शइ आहे। शाल उहो सम्झी राति वॾी शइ नाहे सच वॾी शइ आहे। जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे दिलनि तां निकितल अयोगी मार्च में शरीक थींदड़ मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीमुनि जा अॻुवाणो ऐं सिंध जा बाशऊर शागिर्द साथियो जीअं शागिर्द सियासत जीअं शागिर्द जदोजहद। सभ खां पहिरीं तव्हां सभु जस लहण आयो जेको इदारे खां हिन वक़्तु हिस आहियो जेके मुख़्तलिफ़ रुकावटूं हुयूं को फोर्सिस जूं रुकावटूं हुजनि या इंतज़ामिया जूं रुकावटूं हुजनि उहे बर्दाश्त करे गर्मी ऐं उस में पंहिंजो मौक़िफ़ चिटो रखियो ऐं उहो कुझु पैगाम ॾिनो त असांजी जदोजहद जारी रहंदी। अॼु वतन जो स्टूडेंट फेडरेशन जे तरफ़ां पैदल मार्च हिकिड़ो सिंध जे तरफ़ां स्टूडेंट फेडरेशन जे तरफ़ां रखियल ही पैदल मार्च जंहिंजो मौक़िफ़ मुफ़त तइलीम ऐं स्टूडेंट यूनियन जी बहाली हिकिड़ो सिंध जो बाशऊर सियासी तोड़े गैर सियासी शागिर्दनि जी मालिकी जो आवाज़ आहे जेको आवाज़ 5-10 घंटा खां जीअं जो तीअं दबाए वियो त जीअं को शागिर्द सिंध जो या पंजाब जो या पख्तूनख्वा जो या बलोचिस्तान जो शागिर्द पंहिंजो को बि मुंतज़म प्लेटफॉर्म जोड़े पंहिंजे जाइज़ हक़नि जी ॻाल्हि न करे सघे। उहा हिकिड़ी साज़िश हुई जेका बाग़ धड़नि जे तरफ़ां असांजे मथां मरी वई। असां सिंध जा बाशऊर शागिर्द उन रियासत जे तरफ़ां मरियल हिन पाबंदीअ खे गैर फितरी सम्झूं था ऐं शागिर्द साथियो अफ़सोस सां चवणो थो पवे त उते असांजो समाज असांजा वालिदैन या असांजी क़ौम या त ख़ामोश तमाशाई बणियल रही या त ज़हनी टार्चर जो शिकार रही जो असां ते असांजे जदोजहद असांजे हक़नि ते धारणा लॻी रहिया हुया ऐं लॻी रहिया आहिनि त कंहिं न कंहिं ख़ामोश रही। शागिर्द साथियो असां क़ौम जो मुस्तक़बिल आहियूं ऐं असांजी क़ौम खे असांजी लीडरशिप जी सख़्तु ज़रूरत आहे। सो असां सम्झूं था त शागिर्दनि जा जाइज़ मसइलनि जो हल मुकमल मसइलनि जो हल मुकमल हक़नि जी जदोजहद जो हल शागिर्द यूनियन आहे जंहिंजी बहाली न थी जंहिं ते पाबंदी मरी वई जंहिंखे असां शागिर्द सवाइ बग़ावत या सवाइ बाग़ी हुजण जे ॿियो कुझु नथा चई सघूं। शागिर्द साथियो असां पंहिंजे हक़नि जे ख़ातिर रोडनि ते आया आहियूं। असां पंहिंजे कलम पंहिंजे किताब पंहिंजी तारीख़ ऐं पंहिंजी क़ौमी हैसियत जी पहचान जा ज़िम्मेवार थी करे उहो फ़र्ज़ निभाइण आया आहियूं त असां पंहिंजे मौक़िफ़ पंहिंजे मक़सदनि में कामयाब ईंदासीं। शागिर्द सियासत शागिर्द जदोजहद शागिर्द यूनियन जी बहाली ताईं असां ख़ामोश न वियासीं। ऐं सिंध शागिर्द सभा जे तरफ़ां ज़िम्मेवारी सां सिंध जे धुरियनि खे सिंध जे बाशऊर शागिर्दनि खे ऐं असांजे क़ौम खे अपील थो कयां त न फ़क़ति असां सां सहकार कनि बल्कि असांजे हिन जदोजहद में बराबरि जा शरीक रहनि। ऐं इहो पिणु मुतालबो कयां थो त सिंध जे शागिर्दनि या पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शागिर्दनि जी तंज़ीमनि ते लॻल पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि। युगल शागिर्द यूनियन जी पाबंदी
ख़त्म कई वञे, न फ़क़ति पाबंदियूं ख़त्म कयूं वञनि बल्कि सिंध जे सियासी जदोजहद कंदड़ शागिर्दनि जूं जबरी गुमशुदगियूं पिणु बंदि कयूं वञनि। उन सां गॾोगॾु मुफ़्त तइलीम ऐं सिंध जे तदरीसी इल्मु सिंध जे इदारनि में पढ़ायो वेंदड़ निसाब खे न फ़क़ति साइंसी बुनियादनि ते चेंज कयो वञे बल्कि सेक्यूलर सां कयो वञे। मुख़्तलिफ़ शागिर्दनि जे मसइलनि सां गॾु उन्हनि जी हक़ मुहैया कया वञनि। आख़िर में काफ़ी हेठियां कंदे पोइ बि नारा नीअ जा सिंधड़ीअ जो सौगंद मरंदासीं त मुल्क ते। सभई दोस्तनि जी महिरबानी। हम शागिर्द सभा के दोस्तों के खुशगुजार हैं जो उन्होंने हमारी इस आवाज़ में आवाज़ मिला के इस रैली के में शिरकत की। मैं भी गुजारिश करूंगा सिंध स्टूडेंट यूथ फ्रंट के कामरेड शहजाद लाशारी को वो स्टेज पर आए। कामरेड शहजाद लाशारी। तेरे माथे का ये आंचल बहुत खूब है लेकिन तेरे माथे का ये आंचल बहुत खूब है लेकिन इस आंचल से एक परचम बना लेते तो और भी अच्छा था। हिते आयल सभिनी तंजीमुनि जे दोस्तनि खे शागिर्दनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। असीं चाहियूं था इहा ख़्वाहिश आहे त अॼु पेरनि में पियल ही ज़ख़्म सदियुनि ताईं ज़ख़्म रहनि जीअं असांखे पंहिंजी ज़िम्मेवारी जो अहसासु थींदो रहे। मां सम्झां थो असीं जेके अॼु चंद सौ नौजवान आयासीं ही जंग सिर्फ़ चंद शागिर्दनि जी न आहे, ही जंग सिर्फ़ हिकु यूनिवर्सिटी जी न आहे, ही जंग सिंध जी आहे, ही जंग असांजे मुस्तक़बिल जी आहे। असां मुतालबो कंदा रहिया आहियूं त बाबा शागिर्द यूनियन बहाल कयो। हिन मुल्क जे इदारनि खे शायदि हाणे ज़रूरत महसूस बि थी हूंदी जॾहिं इंडिया सां हिकिड़ी कशीदगी जी ॻाल्हियूं पिया हलियूं त इंटरनेशनली मीडिया इंटरनेशनली फोरम्स ते इन्हनि पंहिंजे दिफ़ा लाइ रिटायर फौजी आणे छॾिया जिन्हनि जे ज़हननि में रुगो बंदूकूं ई जंग आहे, जिन्हनि खे टेक्नोलॉजी जे हवाले सां का ॼाण कोन्हे, को बि हिन मुल्क जो दिफ़ा कोन पिया करे सघिया ऐं फेल विया आहिनि। इन ॻाल्हि खे तस्लीम था कनि। असीं सम्झूं था तव्हां सिंध जे नौजवाननि ते इतमाद कयो। सिंध जे तालीमी इदारनि में पाकिस्तान जे तालीमी इदारनि में तव्हां शागिर्द यूनियनियूं ठाहियो जीअं घटि मां घटि इख़लाक़ी दवा तव्हां वटि हुजे, इख़लाक़ी तव्हांखे सपोर्ट करे सघनि। बाक़ी इहे जेके तव्हांजा जिहाद जे दौर खां वठी शागिर्दनि सां बेवाजूं आहिनि, यकीन कयो दिली तौर ते तव्हां तो शागिर्द कॾहिं बि तव्हां सां दिली तौर ते कोन पींदा। इहो ख़ौफ़ तव्हांखे आहे, इहो ख़ौफ़ तव्हांखे हुजणु खपे छो जो सिंध जा शागिर्द हक़ सच जी ॻाल्हि कंदा आहिनि। भले तव्हां उन्हनि जी पुठ भराई कयो। चंद माण्हू जेके 2 टे ॾींहं अॻु में बि निकिता हुया उहे तव्हांजे एजेंडा ते हली सघनि था। सिंध जा आशिक तव्हांजे एजेंडा ते नथा हली सघनि। माज़रत मां थोरो एजेंडा खां हटी ईंदुसि। कुझु ॾींहं अॻु नौजवाननि जे नालनि ते शागिर्दनि जे नालनि ते जेके कारोबार कनि था उन्हनि जी हिकिड़ी ऑडियो रिलीज़ थी। उन्हनि में चयो वियो शागिर्द राति जो 6 बजे खां पोइ नशे में हूंदा आहिनि। तस्लीम कयूं था उहो नशो सिंध जो इश्क आहे, उहो नशो जो फिक्र आहे। हा असीं उहो नशो कयूं था। बाक़ी हली बि अचो तव्हांखे शाम जो 6 बजे खां पोइ सीएल ते किताब मिलंदा, तारीख़ मिलंदी जेको असीं पढ़ूं पिया ऐं तव्हां ॿाहिरि मुंहुं ते वञी डॉक्यूमेंटूं ठाहियो था। असीं सिंध जे इश्क में पहिरें पंधु अचूं था। तव्हां लग्ज़री गाॾियुनि में एसियुनि में अचो था, असीं पहिरें पंधु अचूं था ऐं यकीन आहे सुभाणे जॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो तव्हां वरी बि तव्हां लिकियल हूंदो या एसी जी गाॾियुनि में ट्रैफिक में फाथल हूंदो। असीं पहिरें पंधु पहुचंदासीं जीअं अॼु सिंध जे सॾे ते पहुता आहियूं। ऐं सभिनी दोस्तनि जी महिरबानी। मेहरबानी कामरेड शहजाद लाशारी। शाखों से टूट जाएं वो पत्ते नहीं है हम, शाखों से टूट जाएं वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कहते कि औकात में रहे,
हम स्टूडेंट ने आज निकलकर ये साबित कर दिया कि हम वो आंधी हैं जो किसी रुकावट से रुकने वाले नहीं, और हम इनकलाब लाकर रहेंगे, हम तब्दीली लेकर रहेंगे, हम अपने हक लेकर रहेंगे। मैं अभी जसाब जसकबारी सर ग्रुप के जंग राठौर को गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। उठो तो जंग जो थियो हराम खोर झूम सा, बड़ो पियो इनकलाब अचे बड़ी के धाम धूम सा। कुठवा कोम खे जिने उन्हीं के लानतू ॾियो, गदार कोम खे भला साथ ॾियूं त की ॾियूं, मरूं त मर्द थी मरूं, जियूं त चुग थी जियूं, वधूं त बस हलिया हलूं, ऐं ज़ालिमनि जे जिस्म तां छिके लाहे बियूं खलूं, घणा ॾींहं असां सां कया हिननि कूड़ अटकलूं। उठो त जंग जो थियूं हराम खोर झूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां। वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन जा बाशऊर शागिर्द साथियों ऐं मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमनि जा नौजवान साथी, जीए सिंधु देश, जीए रहबर हसन साईं जी से का सभिनी खे जस हुजे जो त हिन में 16 किलोमीटर चऊं या 17 किलोमीटर खां पहिरें पंध करी इहो पैगाम खणे तव्हां निकिता आहियो त असां शागिर्द पुरअमन साथी शागिर्द आहियूं, असां शागिर्द को दहशतगर्द शागिर्द न आहियूं। जेके तव्हां दहशतगर्द इंट्रोड्यूस कराया हुआ उहे दहशतगर्द तव्हांजा रही चुका आहिनि। असां पुरअमन शागिर्द सियासी आहियूं जेके 2 कलाक खां 3 कलाक खां मुसलसल सरापा रोडनि ते एहतजाज आहियूं। इहो असांजो सबूत आहे त असां पुरअमन शागिर्द सियासी आहियूं। माफ़ी जेके जेकॾहिं तव्हां ॾिसो त शागिर्द सियासत जो हिकिड़ो लाज़वाल माफ़ी रहियो आहे, जंहिंमें शागिर्द सियासत तां वन यूनिट जा कहिड़ी कोर्ट ॾिसो, उन वन यूनिट जा कहिड़ी कोर्ट खे केराइण वारा ही तव्हांजा शागिर्द हुआ। इहे ई शागिर्द जे वन यूनिट जहिड़े हिकिड़े जेका चऊं सिंध दुश्मन मंसूबे खे केरायो ऐं उन आमरत जे ख़िलाफ़ ललकार कई त चयो भली तव्हां पंहिंजो तलू विड़ायो, ॾिसूं अव्हां जा हवेलियूं थाणा। ऐं हुननि सभिनी शागिर्दनि जे पंहिंजो 200 जे लॻभॻि शागिर्दनि जे पंहिंजी गिरफ़्तारी ॾिनी, उहा हैदराबाद उहा शाहिद आहे जे शागिर्दनि पंहिंजी गिरफ़्तारी ॾिनी वन यूनिट जहिड़े ऐं उन अयूबी आमनत खे नेठ गोॾा झुकणा पिया ऐं उन्हनि झुकायो, शागिर्दनि झुकायो। थोरी फाटक जा तव्हां शहीद ॾिसो, उहे ई तव्हांजा शागिर्द हुआ जेके तव्हांजे मसइलनि ख़ातिर उनखे गोरी तव्हांजो जवाब जड़ाए उनखे ज़ोरी गोलियूं हणियूं पर उनखे चयो छा हो त ही शागिर्द दहशतगर्द शागिर्द आहिनि। उहे शागिर्द दहशतगर्द कोन हुआ, उहे शागिर्द थी करे जेल सजा पोइ लॻा ऐं इहे शागिर्द थी करे जेल सजा पोइ लॻी वेठा आहिनि जेके अॼु बि तव्हां ॾिसी सघो था। ॻाल्हि हले पई शागिर्द यूनियन जी बहाली, हक़ीक़त चऊं शागिर्द यूनियन जी बहाली असांखे हिननि शदीद ज़रूरत जऊं अचत ज़रूरत आहे वक़्त जी। ऐं दोस्तनि असांजे ज़हन में हिकिड़ो इहो ख़्यालु हूंदो आहे त सियासत छा आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंजे अॻियां ॻाल्हि कंदो त शागिर्द सियासत ऐं उहो दिमाग़ हुननि जो ई चवंदो त बाबा शागिर्द सियासत न कजो, ही तव्हां खॼी वेंदो, ही थी वेंदो, ही थी वेंदो। हक़ीक़त चवां इहो असांजे दिमाग़ में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा कयल आहे ऐं इहो ख़ौफ़ पैदा कयो वियो आहे, इहो ख़ौफ़ तव्हांजे दिमाग़ में दॿियो वियो आहे त इहो ख़ौफ़ तव्हांजी पुरअमन शागिर्द सियासत खे तबाह करण जो ख़ौफ़ आहे। ऐं इहो साॻी ख़ौफ़ जेको माफ़ी में तव्हांखे हथियार जेका यूनिवर्सिटी में तव्हांजे हथियार कल्चर खे इंट्रोड्यूस करायो ऐं इहो अॼु तव्हांजो इहो साॻी ख़ौफ़ तव्हांजे पुरअमन शागिर्द सां तव्हां रैली कढे सघो था। तव्हांखे 10 दफ़ा सोचणो पए थो मक़सदु छा आहे। ऐं आमरत जे दौर में तव्हां ते इल्ज़ाम लॻा त शागिर्द दहशतगर्द आहिनि ऐं अॼु जे दौर में जॾहिं तव्हां पुरअमन शागिर्द कॾहिं सियासत कयो तॾहिं तव्हां ते इहा इल्ज़ाम लॻनि था। मक़सदु तव्हांजी सॼी सियासत खे तव्हांजी शागिर्द आवाज़ खे दॿाइण जो मक़सदु आहे ऐं असां उहो आवाज़ असांजो झको न थींदो ऐं उहो आवाज़ अॼु असांजो रोडनि ते हूंदो, सुभाणे पूरी सिंध में ऐं पूरे पाकिस्तान में ऐं असां इहो सभिनी जेका असांजे कुवत क़ाबिज़ कुवत आहिनि उनखे ॿुधाईंदासीं त शागिर्द जेका उहा सियासत करे थो ऐं शागिर्द पंहिंजा हक़ वठणु चाहे थो, उहे शागिर्द असां हक़ पंहिंजा छिनी वठूं ऐं मुड़सई सां वठूं। ऐं शागिर्द यूनियन जूं जेकॾहिं तव्हांजी शागिर्द यूनियन हुजे हा त ही जेको निम्रता जो मसइलो थियो आहे ऐं निम्रता तव्हांजी निथण जी जेका इहो रोडनि ते या ज़मीन तव्हांजे हेठां
6 ॾींहं 8 ॾींहं मुसलसल 15 ॾींहं 20 ॾींहं तव्हां मुसलसल एहतिजाज करो पर हुनजो कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिए। नाइला जेका नाइला जो मसइलो थियो ऐं हींअर बीसी जेका रोज़ था फीसूं वधायूं वञनि ऐं शागिर्द जो सिंडिकेट जो को नुमाइंदो कोन्हे ऐं जेका रोज़ जे मुताबिक़ तव्हांजा बाइकाट कल्चर थियो वञे या यूनिवर्सिटी जा फीसूं वधनि क्लास बंदि करे अचनि शागिर्द वञी घर वेहनि इहो छा मसइलो आहे? जेकॾहिं तव्हांजी शागिर्द यूनियन हुजे असांजो सिंडिकेट जो मेंबर हुजे त असां इहो क्लास बाइकाट जेको हिननि अॻे जेको 11 क्लास गॾिजी बाइकाट कराया ऐं उहो वरी असां हुननि खे हथी ॾियणु कोन ॾियो आहे। हीअ क्लास बाइकाट तव्हांजी पुरअमन सियासत खे ख़तमु करण लाइ इहा हिकिड़ी साज़िश जोड़ी आहे जेका असीं मुकमल तौर ते रद्द कंदासीं। हिननि जेका दुश्मन साज़ मनसूबो ऐं तइलीम साज़ जेका दुश्मन मनसूबनि सां शागिर्द कटे तौर ते गॾु कोन बीहंदो ऐं न ई असांखे बीहणु खपे। ऐं आख़िर में तव्हां सभिनी खे वरी हिकु दफ़ो जस हुजे जेको तव्हां इहे सभिनी सिंध जे मसइलनि ते शागिर्द सभु हिकु खर्चलो आवाज़ थी उभरिया आहियो ऐं इहो ॾींहुं परे न आहे जेको हीअ तव्हांजा जेके चऊं पिया पटा कुंदूस जेका हीअ हलनि था इहे तव्हां खां भॼी वेंदा ऐं अलाए किथे लिकी वेंदा पाण लभंदासीं कोन पंहिंजी मंज़िल पाण खे मिलंदी उहा मंज़िल भली तव्हां खां परे हुजे पर मंज़िल असांखे मिलंदी। सच इहो आहे त असांखे हिकु साबित क़दमी सां बीहणो आहे असांखे ॻाल्हि जो ढड़ी ॾियणो आहे त असां शागिर्द पुरअमन शागिर्द आहियूं असां शागिर्द सियासत जा वारिस आहियूं असां सिंध जा वारिस आहियूं असां सिंध जे नस्लनि लाइ जदोजहद कंदासीं असां हर शागिर्द सां गॾु बीहंदासीं। ही नस्लनि जी जंग आहे ही फ़र्क़नि जी जंग न आहे ही शागिर्द जे बका जो आवाज़ आहे जेके सभिनी शागिर्दनि खे गॾु बीहणु खपे। ऐं उस्ताद बुखारी चयो न ही तुंहिंजो आहे या मुंहिंजो आहे फैसलो पोइ कंदासीं सोजरो सभिनी जो आहे चंड खे उभरण ॾियो ही सोजरो आहे सभिनी जो तव्हां सभु अची गॾु बीहो ऐं चंड जेका उभरंदो उहा रोशनी हिकिड़े वतन दोस्त ते कोन पवंदी रोशनी हिकिड़ी जसाफ़ ते कोन पवंदी ऐं रोशनी उहा शागिर्दनि जी रोशनी हूंदी ऐं हुन रोशनी में पाण सभु सफ़र कंदासीं। ऐं आख़िर में जो सिज आसमान ते आहे उहो ज़मीन ते जगमगाईंदो जो सिज आसमान पे आ उस जमीन पे जगमगाईंदो चंड पुर लही अची कदम ते सिर झुकाईंदो बाहर लेख मुड़कंदो जशन गीत गाईंदो जन्नत ई बहशत जा नेठ रंग लाहींदो उतो आसमान के जमीन ते लाहींदा अचूं जहां के ॾियो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचूं जहां के ॾियो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचूं। जी मेहरबानी कामरेड जनत कुमार शागिर्द यूनियन मैं सिंध स्टूडेंट काउंसिल के कामरेड परवेज सिंधु को गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। स्यारे से रात में जगड़े वसदे भी स्यारे से रात में जगड़े वसदे भी हलो तो पूछो सोनी जाकर जाने नी जैके रातों दी मेरी मन में सबका पहली मां वतन दोस्त शागिर्द दोस्तन के चासुदी दोस्त जो उन्होंने जमूद ऐं माठार वाले माहौल में एडी बड़ी रैली जो एहतमाम कयो है। अज सच पूछो तो मुझे ॾाढी खुशी थी रही है। तो अज शागिर्द पंहिंजे हक़नि जी मालकी करण लाइ उथिया आहिनि जाॻिया आहिनि जन जामछोरे खां सिंध यूनिवर्सिटी खां हैदराबाद कैरसमल ताईं पैदल मार्च कयो आहे। अज तव्हां सभिनी शागिर्दनि जो हिकु कदम सच पूछो तो चुमण जोड़ो आहे जन पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजे हक़नि जी मालकी कई आहे। शागिर्द समाज जो दिमाग़ हूंदो आहे। हिननि 84 में शागिर्द यूनियन ते पाबंदी हणी समाज जे दिमाग़ खे दीवार सां लॻाए छॾियो ऐं सोचण वारे अमल खे बंदि करे छॾियो। असांजे सॼे निज़ाम खे तदरीसी निज़ाम खे मम्मी टेडी करे हिननि इहो असांखे फील करायो त हाणे तव्हां बिल्कुलु पुरअमन आहियो ऐं सही नमूने तालीम कराए रहिया आहियो। हाणे भली उस्ताद क्लासनि जो बैकाट कनि इंतज़ामिया तव्हांखे चालानू न ॾे बैंकनि हेठियां बीठा ज़लील थियो पर तव्हां हाणे सही आहियो छो जो शागिर्द यूनियन कोन्हे न। असां सम्झूं था ही शागिर्दनि जा जेके बि मसइला आहिनि सभु जा सभु मसइला शागिर्द यूनियन सां ई सलाड़ियल आहिनि। शागिर्द यूनियन ई असांजे सभिनी मसइलनि जो हल आहे। उनखां बाद असांजे मुल्क में रहूं था उते मुफ़्त ऐं मयारी तालीम जेको असांखे फिराम कयो वियो उहो त ठहियो पर जेको तालीम असांखे मिले पियो उन में बि असांजा जेके मोर्चा हुया शहूर जा शागिर्द तंज़ीमूं हुयूं जेके शागिर्दनि जूं ज़हन साज़ियूं रखंदियूं हुयूं उन्हनि ते पाबंदी हणी
असांखे मुकमिल तौर सफ़ा लाशूर कयो वियो आहे त तव्हां हाणे सोचण ते बंदि कयो। तव्हांजो कोई वास्तो कोन्हे त तव्हांजे मसइलनि सां ऐं तव्हांजे समाज अंदरि जेको कुझु थिए पियो तव्हां उन ते बि कोन सोचींदा। ही असल में असांखां एतिरा त ॾिनल आहिनि जो अॼु तव्हां हुनजो अंदाज़ो लॻाए ॾिठो आहे। पाण तव्हांजो पैदल मार्च जो विकल खां बि ख़ौफ़ज़दा आहे। ही फ़क़ति वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन वारनि जी जेका सदु हुई हिनजी असां सिंध स्टूडेंट काउंसिल तरफ़ां इहो तव्हांखे सभिनी शागिर्दनि खे यकीन ॾियारियूं त शागिर्द यूनियन खां वठी शागिर्दनि जे हर महाल ते असां तव्हां सां गॾु बीहंदासीं। जेको बि शागिर्दनि जो सियासी मसइलो हूंदो जेको बि मसइलो हूंदो असां तव्हां सां हुन सां गॾु बीहंदासीं। उन खां पोइ वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी। महिरबानी कामरेड। असां हर दौर जे हाकिम के हक़ जी ॻाल्हि चवंदासीं। असां हर दौर जे हाकिम के हक़ जी ॻाल्हि चवंदासीं। असां वांगुनि जे हर बेरी वॾेरे साण विणंदासीं। भले केसन में लटकायो, भले केसन में लटकायो, भले पाहिन ते फटकायो, भले लोहन में लटकायो, भले टांडन ते टहकायो, भले सूरन ते सहकायो, भले मैदानन में मारायो। असां सूर्य ते बि पंहिंजे हक़ जा नारा पया हणंदासीं। मां हाणे पूरे मज़ाहिमत जे कामरेड मसरूर शाह खे गुज़ारिश कंदुमि त स्टेज ते अचनि। कामरेड मसरूर शाह। सभई शागिर्द दोस्तों, ये सिंध ये बोरियत अवाम, सब खां पहिरियां वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन ऐं प्रोग्रेसिव यूथ अलायंस खे आउं मुबारकबाद ॾियां थो ऐं उन्हनि सभिनी शागिर्दनि खे मुबारकबाद ॾियां थो जिन हिन माहौल में ऐं हिननि जी 1984 खां वठी जेका इन्वेस्टमेंट थियल हुई, जेका ख़ौफ़ जी इन्वेस्टमेंट थियल हुई, उन ख़ौफ़ जी इन्वेस्टमेंट खे तव्हां टोड़े करे उन माहौल मां निकिरी करे सभई शागिर्द जामशोरे खां पैदल अची करे इहो साबित कयो आहे त सिंध बि ज़िंदा रहंदी, असां बि ज़िंदा रहंदासीं ऐं तव्हां जूं जेके बि इन्वेस्टमेंट आहिनि, जेका बि ख़ौफ़ जी इन्वेस्टमेंट आहे उहा तव्हांजी कोन हलंदी। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मुल्क में ही सभ खां वधीक ढिनल तव्हां खां आहिनि, शागिर्दनि खां आहिनि। वो कश्मीर हुजे, वो पंजाब हुजे, वो गिलगित हुजे, वो सराइकी वसेब हुजे या उहा सिंध हुजे, जिते किथे हींअर शागिर्दनि जो उभार आहे। शागिर्द पंहिंजनि मसइलनि ते निकिरी रहिया आहिनि, नौजवान पंहिंजे मसइलनि ते निकिरी रहिया आहिनि ऐं उन्हनि जो बुनियादी मुतालबो इहो आहे त तालीम खे मुफ़्त कयो वञे, तबक़ाती तालीम ख़तमु कई वञे ऐं शागिर्द यूनियन ते जेका पाबंदी आहे उनखे ख़तमु कयो वञे। ऐं ॿियनि सभिनी वाक्यनि ते जिन वाक्यनि ते असांखे शागिर्दनि जो तहरीफ़ नज़र अचे थो उहे सिर्फ़ु बहानो आहे, पर हिकिड़ी पूरी कावड़ आहे जेका ॾहाकनि खां शागिर्दनि में भरियल आहे, जेका मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजो इज़हार करे रही आहे। ऐं हीअ हुक्मरान जीअं 68-69 में ऐं MRD में शागिर्दनि खां ॾिनल हुआ, अॼु बि शागिर्दनि खां ई ॾिनल आहिनि। इन सॼे मामले में असांखे घुरिजे त जेके बि शागिर्द आहियूं उहे 1 पॉइंट एजेंडा ते या ॿिनि एजेंडा ते असां गॾु थियूं। तंज़ीमी जेके बि असांजा तंज़ीमूं मिल्सूं आहिनि, जेके बि असांजी तंज़ीमी अलॻि आहिनि उहे भले हुजनि, पर असां कुझु एजेंडा ते गॾु थियूं ऐं शागिर्द यूनियन ऐं मुफ़्त तालीम लाइ गॾु थियूं। सुभाणे जी दोस्त ॻाल्हि कई त सुभाणे जॾहिं सोजरो थींदो त उहो सोजरो असां सभिनी जो हूंदो। इन लाइ बोरियत मज़ाहमत ऐं असांजा जेके बि दोस्त आहिनि, वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन ऐं सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि मुसलसल हुननि सां गॾु आहिनि। हर विख ते असां तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं इहा जदोजहद असांजी जारी रहंदी। तव्हां सभिनी महिरबानी। मेहरबानी कामरेड मसरूर। उकाबी रूह जब बेदार होती है जवानों में, उकाबी रूह जब बेदार होती है जवानों में, नजर आती है इनको अपनी मंजिलें आसमानों में। हम शागिर्दों को भी अपनी मंजिलें नजर आ रही हैं और इंशाअल्लाह हम जल्दी इन मंजिलों को हासिल भी कर लेंगे। मैं अभी गुजारिश करूंगा प्रोग्रेसिव यूथ अलायंस के सदर कामरेड खालिद को कि वो स्टेज पर आए। कामरेड खालिद। साथियों, सबसे पहले तुम्हें प्रोग्रेसिव यूथ अलायंस के साथियों को
اور وطن اسٹوڈنٹ فیڈریشن کے ساتھیوں کو اور اس کے ساتھ تمام یونیورسٹیز سے پاکستان کے ہر کونے سے آئے ہوئے طلباء کو مبارکباد دیتا ہوں اس شاندار ریلی کرنے پر، طلباء سیاست کی ایک نئی جدوجہد کا آغاز کرنے پر میں ان کو سرخ سلام بھی پیش کرتا ہوں اور مبارکباد بھی پیش کرتا ہوں، اور ہمیں امید ہے کہ یہ جدوجہد آگے بھی جائے گی، منظم بھی ہوگی اور بڑھتی بھی چلے گی، اور ہم ایک وقت یونین کا حق حاصل کریں گے، طلباء کو منظم کریں گے، طلباء سیاست کا حق حاصل کریں گے، طلباء اداروں کے اندر، تعلیمی اداروں کے اندر اپنے تمام حقوق جو ہے حاصل کریں گے۔ ساتھیوں، یہ جو آج ہم ریلی ہم نے کی ہے طلباء یونین کی کنونشن کے حوالے سے، جو طلباء یونین کی جو بحالی کے حوالے سے ہم نے آج جو ریلی کی ہے، یہ ایک ایسے وقت میں، ایک ایسے عہد میں ہم نے کی ہے کہ جس میں یہ سرمایہ دارانہ نظام، اس سرمایہ دارانہ نظام کا جبر اور یہ طبقات، امیر اور غریب طبقے پر مبنی یہ سرمایہ کا تسلط اور طاقت پہ کھڑی یہ نظام اپنے اختتام کو، اپنی تاریخی مدت کو بھول چکی ہے، اور اس وقت اس کا مزید رہنے کا، انسانوں کا خون چوسنے کا ٹائم باقی نہیں ہے اور ختم ہو چکا ہے۔ اس صورتحال کے اندر یہ نظام اور اس نظام کے رکھوالے اپنا ایک خونخوار بیڑیوں کی طرح طالب علموں سے، مزدوروں سے، کسانوں سے اور عام عوام سے خون چوسنے اور ان کے حقوق چھیننے تک جو ہے وہ اس پر آ گئے ہیں، اور طلباء کو جو ہے مزید تعلیمی حقوق سے محروم کیا جا رہا ہے، مزدوروں کو، کسانوں کو، عوام کو مہنگائی کی، جہالت کی، پسماندگی کی دلدل میں اور گہرائی میں جو ہے وہ دبو دیا جا رہا ہے، ڈوبا جا رہا ہے۔ اس صورتحال کے اندر ہم سمجھتے ہیں کہ عوام بھی خاموش نہیں بیٹھی ہے، طلباء بھی خاموش نہیں بیٹھی ہے۔ یہ طلباء اور یہ عوام اس ہر ایک اقدام کو، حکمران طبقے کے ہر ایک دھوکے کو، ہر ایک جو ہے وہ جیلی تبدیلی کے نعروں کو، ہر قسم کے جیلی پروگراموں کو جو ہے وہ اس وقت وہ تجزیہ کر رہے ہیں، دیکھ رہے ہیں، آبزرو کر رہے ہیں اور نتیجہ نکال رہے ہیں۔ اور آج جہاں بھی آپ جائیں، عوام اس موجودہ حکومت سے، موجودہ نظام سے، اس نظام کے نمائندوں سے انتہائی تنگ ہے، اور وہ کسی طرح بھی اس نظام کے خلاف لڑنا چاہتے ہیں، جدوجہد کرنا چاہتے ہیں۔ طلباء بھی اپنے فیسوں کے حوالے سے، تعلیمی مسائل کے لیے اس نظام کے خلاف لڑنا بھی چاہتے ہیں اور اس نظام کو ختم بھی کرنا چاہتے ہیں، اور ایک سیاسی اور منظم جدوجہد بھی کرنا چاہتی ہے۔ لیکن طلباء کے ماضی کی ساری جو روایتیں تھی، ماضی کی ساری جو ہسٹری رہی ہے، طلباء اس وقت آج تک جو ہے اس کے اندر ایک کنفیوز ہوتی رہی ہے۔ آج تک جو ہے طلباء کو مختلف ناموں سے ورگلایا گیا ہے۔ آج ملکی سطح پہ آپ دیکھیں، طلباء کے لیے، عوام کے لیے، مزدوروں کے لیے، محنت کشوں کے لیے، کسانوں کے لیے ملک کی سطح پہ نہ کوئی سیاسی پارٹی ایسی موجود ہے جو ان کی کھل کر بات کر سکے۔ میڈیا پر نان ایشوز کو ڈسکس کیا جائے، میڈیا کے اوپر ایک غیر ضروری مسائل کے اوپر لمبی لمبی بحثیں ہوتی رہتی ہے، لیکن جو اصل مسائل ہیں، جو اصل ایشوز ہیں، ان کو چھپایا جا رہا ہے۔ اور اس میڈیا کے ڈرامے میں حکمران طبقہ، یہاں کے مٹھی پر سرمایہ دار، چند سرمایہ دار اپنے دولت کو اپنے ہاتھوں میں اکٹھی کر رہی ہے، اور ایک لمبے عرصے سے اس ملک کے عوام کے نام پر قرضے لیتے رہے، سودی قرضے لیتے رہے، اور اپنے جو ہے باہر ملکوں کے اکاؤنٹس میں، اپنے جیبوں میں رکھتے رہے، اور وہ بڑھاتے رہے، اپنے دولت میں اضافہ کرتے رہے۔ لیکن آج جب ان کی پہنچا ہے، تب بھی یہ پیسے عوام سے، تعلیمی بجٹ سے، ترقیاتی بجٹ سے یہ پیسے کاٹے جا رہے ہیں، اور عوام کی رگ رگ سے، عوام کی ہڈیوں سے گودا تک نچوڑ کر وہ یہ پیسے پورے کر رہے ہیں۔ لیکن تب بھی جو ہے ہم سمجھتے ہیں کہ ان کا جو نظام ہے وہ اس طرح سے بھی بچنے والا نہیں ہے، وہ ایک نظام کو اس طرح سے بھی نہیں بچا سکتے ہیں۔ دوسری طرف اگر آپ دیکھیں تو کوئی اس وقت ایک ایسی نمائندہ نہ عوام کی ہے، نہ طلباء کی ہے جو ان کی نمائندگی کر سکے، جو ان کے مسائل کے اوپر بات کر سکے۔ لیکن ہم سمجھتے ہیں کہ طلباء، عوام اور خاص کر نوجوان وہ بھی بیوقوف نہیں ہے، بلکہ
हम समझते हैं कि हमारी नस्ल वो एक जदोजहद का आगाज कर चुकी है। हमारी दामन के ऊपर माजी की खदारियां नहीं है। हमारी नस्ल तारीख का पुत बनाकर उसकी पूजा नहीं करेंगे, बल्कि हम तारीख से सीखेंगे। और ये जो हमने जदोजहद का आगाज किया हुआ है, ये बुनियादी तौर पे एक तरफ ये जमहूरियत की भी जंग है, दूसरी तरफ ये बुनियादी जो इस निज़ाम के खिलाफ लड़ाई वो भी है। तलबा यूनियन पे इसलिए पाबंदी लगाई गई थी, पहले पाल मुतौल किया था तलबा की यूनियन के लिए, यूनियन के खिलाफ, तलबा के यूनियन के अंदर प्रोग्रेसिव और तरक्की के नजरियात के खिलाफ दहशतगर्द तंजीमों को लाया गया था। लेकिन जब तलबा ने अपने तरक्की और तरक्की पसंद होने का इजहार करते हुए उनको शिकस्त पाश किया, तब उन्होंने इस पर पाबंदी लगाई, जो कि आज जबकि है। हम समझते हैं कि ये डर था, ये खौफ था कि तलबा, इस मुल्क के तलबा अगर यूनियन का हक रखेंगे तो यहाँ पर ना हम उनका लूट मार कर सकते हैं, ना हम उनको सियासी तरबियत से मना कर सकते हैं, ना उनको सियासी तरबियत पर पाबंदी जो है वो लगाई जा सकती है। इसलिए इस यूनियन जैसी रुकावट को खत्म करना चाहिए और इसको इदारों के अंदर नहीं होना चाहिए। इस वजह से उन्होंने इसके ऊपर पाबंदी लगाई। लेकिन हम समझते हैं कि ये उनकी खाम ख्याली थी कि वो इस चीज में कामयाब हो जाएंगे, इस हथकंडे में कामयाब हो जाएंगे। वो तलबा को एक लंबे अरसे से मुख्तलिफ नामों पर तकसीम करते रहे, वो कौमियत के नाम पे तकसीम कर चुके हैं, वो मजहब के नाम पे तकसीम कर चुके हैं, वो मुख्तलिफ नामों से तकसीम कर चुके हैं। लेकिन हम समझते हैं कि आज वक्त आ पहुंचा है, तलबा ने हर एक किस्म नाम को हर किस्म की पार्टी को हर एक को आजमाया है। और आज वक्त आ पहुंचा है कि तलबा तालीमी इदारों के अंदर अपने हकूक के लिए, और न सिर्फ अपने, बल्कि मजदूर तबके की जदोजहद की जो लड़ाई है, मजदूर तबके के हकूक की जो लड़ाई है, वो भी हमारे सरों के ऊपर और हमारे कंधे के ऊपर खड़ी हुई है। कहाँ मशहूर जो अगर लड़ेंगे तो वो अपने नहीं, बल्कि इस मुल्क के अंदर जो है वो अपने पूरे लोगों को, मजदूरों को, किसानों को मुनज़्ज़म करते हुए अपने हकूक की जंग लड़ेंगे। और इसमें मैं समझता हूँ कि कामयाब भी होंगे। और हम तलबा यूनियन की जो बहाली की जो बात कर रहे हैं, तलबा यूनियन बुनियादी तौर पर एक मुंतखब इदारा होता है। हर तालीमी इदारे के अंदर और पूरे मुल्क के अंदर एक तालिब इल्मों के वोट से मुंतखब किया गया इदारा होता है जो उनके हकूक की नुमाइंदगी करता है। और हम समझते हैं कि तलबा यूनियन की बहाली की जंग जीतने के बाद, ये पाबंदी हटाने के बाद, हम तलबा यूनियन की जो जंग है उसको इलेक्शन की तरफ बढ़ेंगे और हम तलबा यूनियन की इलेक्शन मुनक्किद करने की जंग करेंगे। और आज हम निकले हैं, इस जदोजहद को हमने किया है, लेकिन हम रायगा ना जाए, बल्कि हम मुनज़्ज़म हो और मज़ीद जो है कैंपेन के जरिए, जदोजहद के जरिए और भी तलबा को अपने साथ शरीक करें। और आखिर में मैं ये कहता हूँ कि साथियों, जिन जज्बों के साथ आगे बढ़ते रहो, पता हमारी। सामीन, हैदराबाद में वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन पारां शागिर्द यूनियन जी बहाली लाइ सिंध, मेराण ऐं लम्स यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां जाम शोरो खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हिननि मुतालबो कंदे चयो त मुल्क जे समूरनि तालीमी इदारनि मां फौरी तौर ते शागिर्द यूनियन ते लॻल पाबंदी ख़तमु करे तालीमी इदारनि में शागिर्दनि खे रहाइश, खाद खुराक, ट्रांसपोर्ट सहूलतूं फ़राहम करे तालीम मुफ़्त कई वञे। सामीन, हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियण जे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।